भिरिया रोड में खबर किनी पिया पानी के तेज बहकरे सबब भिरिया रोड पक्का चांग रोड 20 फुट लुढ़ी वो है। पानी तेजी से भिरिया रोड के फतेहपुर पाड़े तरफ वधण लगो है। घारे सबब भिरिया रोड जो बेन शहरन से राब्तो कटिजी वो है। पानी के तेज बहकरे सबब भिरिया रोड पक्का चांग रोड 20 फुट लुढ़ी वो है। पानी तेजी से भिरिया रोड के फतेहपुर पाड़े तरफ वधण लगो है। घारे सबब भिरिया रोड जो बेन शहरन से राब्तो कटिजी वो है। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ भिरिया रोड के रिपोर्टर अब्दुल मजीद चौहान का। अब्दुल मजीद चौहान, छा अपडेट्स आहिनि, कीअं आहे सूरत हाल इलाइक़े में? भिरिया रोड का पक्का चांग वेंदड़ लिंक रोड ते फतेहपुर वेझो बरसाती पानी ओवरटॉप होने सबब अटकल 20 फुटन ताईं घारो पइजी वियो आहे, जंहिं सबब पानी तेजी सां फतेहपुर वारे इलाइक़े में वधण लगो आहे। रहवासियुनि जा केतिराई घर ड्रही पट थी विया आहिनि। घारो पवण सबब रोड ते 3 खां 4 फुटन ताईं खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबब ईंदड़ वेंदड़ ॿिन्ही पासनि खां केतिरियूं गाॾियूं फासी पयूं आहिनि। घारे सबब ॿिनि डिवीज़ननि सखर ऐं नवाबशाह जे 3 ज़िलनि खे मिलाईंदड़ रोड मुकमिल तौर तबाह थी वियो आहे ऐं भिरिया शहर जो ॿियनि शहरनि खां मुकमिल तौर राब्तो पिणु कटिजी वियो आहे। शहर में खाधे पीते जी शयुनि तोड़े दवाउनि जी पिणु सख़्त खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबब रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। रहवासियुनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त लाखा रोड तरफ़ खां ईंदड़ बरसाती पानी जे वहिकरनि खे फौरी तौर बंदि करे पानी निकाल करायो वञे, त जीअं भिरिया रोड जे इलाइक़े ज़फ़राबाद ऐं फतेहपुर पाड़े जा रहवासी परेशानी खां बची सघनि। जी मजीद चौहान, महिरबानी।